अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां तव्हांजो पंहिंजो राजा गफ़ार है। मुझा दोस्त आहिनि सभु संकी सारा जेके मूंसां गॾु टिकटॉक में फनी वीडियो में गॾु कमु कंदा आहिनि। जीअं त असां हाणे 20 तारीख़ ते हिकु फिल्म रिलीज़ कयूं था सिंधी, जेका एक्शन ऐं ॾुख में भरपूर आहे, जंहिंजो नालो आहे कूड़ो इल्ज़ाम। उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसंदो यूट्यूब चैनल राजा बुलो ते। महिरबानी करे फिल्म ॾिसजो, इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। ओके भाई दोस्तों, तव्हां छा था चओ? असां इहो ई चवणु चाहियूं था, महिरबानी करे असांजी फिल्म खे लाइक कयो, असांजी फिल्म खे रिलीज़ कयो। वरी महिरबानी तव्हांजी रिलीज़ त हा कमेंट वमेंट कयो दोस्तों, छो करे असां इहा फिल्म भरींदा आहियूं तव्हांजी ख़ुशी लाइ। असांजो पंहिंजो शौक़ु हूंदो आहे त असांजा दोस्त ॾिसी ख़ुशि थियनि, असां हुन में ख़ुशि आहियूं। असां ईअं सम्झो त तव्हांजी ख़ुशी में ख़ुशि आहियूं। असांखे तव्हांजो ॿियो कुझु बि न घुरिजे, बसि तव्हांजी सपोर्ट घुरिजे, जेका तव्हां असां वीडियो ॾिसंदा आहियो, शेयर कंदा आहियो। इहे बि तव्हां भाइरनि जा लख थोरा, वॾी महिरबानी। जीअं त दोस्तों फिल्म ॾिसण न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यूट्यूब चैनल राजा बुलो ते। ख़ुदा हाफ़िज़। कॾहिं ईंदो असांजे मिरपुर में फालूदो खाइण। हा हाणे वञूं था, असांखे हिन दोस्त सलाह आई आहे हिन फिल्म जे रिलीज़ थियण जी कोशिशि में, ख़ुशीअ में। हाणे असां वञूं था मीरपुर में फालूदो खाइण। जेके 5-6 ॼणा पैसा आहे भरींदो आहे, पेट्रोल विझाईंदो गाॾी में।